वेंदा आहिनि। ॾाढी अनुभवी क़ीमती अनमोल ॻाल्हि अथव। भले हिक लाइन में ध्यान ॾेई ॿुधो, लिखी रखो। सार तो भगवान का प्रेम और भजन है। चो सार तो भगवान का प्रेम भजन है, लेकिन ये बात समझने में जन्मों लग जाते हैं। हाँ ना भाई, कई माण्हू भक्ति के भी धंधो ठाहे वेठा आहिनि। भक्ति भी भगवान खे रिझाइण जे लाइ न, तव्हांखे रिझाइण जे लाइ। माण्हू मूंखे सुठो चवनि, माण्हुनि खे मां पसंदि अचां। भगवान जी पूजा न कनि, हिन शरीर जी पूजा कनि जेको मिटी थींदो सुभाणे। भगवान खे माला पाइनि न पाइनि, हिन मिटीअ खे माला पाइनि। भगवान खे इतर लॻाइनि न लॻाइनि, हिन खे लॻाइनि। भगवान जो नालो खणनि न खणनि, मुंहिंजो नालो हुजणु खपे। भगवान जो फोटो हुजे न हुजे, हर घर में जाते काथे मुंहिंजो फोटो हुजणु खपे। हीअ त कमाल आहे। ॿियनि खे रस्तो ॾेखारण वारा पाण ई भटकी वियासीं। इहा माया आहे। कलयुग में अहिड़ा माण्हू ॾाढा मिलंदव। कलयुग पाखंड जो युग आहे, कलयुग दिखावो। कलयुग में कई हज़ारे पंथ पैदा थींदा, कई रस्ता पैदा थींदा जेके ख़ुदि तरण न ईंदो, ॿियनि खे ताराइण जी गारंटी खणंदा, जेके पाण ॿुॾल पिया आहिनि। हरे राम। इन करे सभिनि खां पहिरियों कलयुग में श्री कृष्ण भगवान खे गुरु मञो। तव्हां भटकंदव न, कॾहिं किरंदव न, भगवान पकड़े वठंदव। यादि रखिजो। जिन मुंहिंजी माताउनि, भेनरुनि, भाउरनि जिन अञा दीक्षा न वरिती आहे, नामदान न वरितो आहे, तव्हां सभु छॾियो। पहिरियों भगवान कृष्ण खे गुरु कयो, श्री राधा कृष्ण खे गुरु कयो। आइडियल ठाहिणो अथव, फिल्मी हीरो हीरोइन खे ठाहिण जो मतिलबु न आहे। संसार जे माण्हुनि खे न, जेके माया में फाथल पिया आहिनि, उहे छा आदर्श ठहंदा। अगरि आदर्श ठाहिणो अथव त हनुमान महाराज खे ठाहियो, सतगुरनि खे ठाहियो, हाँ, संतनि खे ठाहियो, मीराबाई खे ठाहियो। तव्हांजी बेड़ी कॾहिं ज़िंदगीअ में ॿुॾंदी कोन, गारंटी आहे। चओ जय श्री कृष्ण। छो जो श्री कृष्ण भगवान चवनि था पिया भागवत में, हिकु बार कोई चई छॾे न, बसि मां तुंहिंजो आहियां ऐं मुंहिंजी शरण अची वञे, उहो मूंखे छॾे वञे, मूंखां दूरि थी वञे, भटकी वञे, लेकिन मां उनखे पोइ ज़िंदगी भर न छॾींदो आहियां। केॾी अद्भुत